जे एवज़ हीअ नाजाइज़ हुकुमरानी मिली आहे हिननि खे ॿिनि सूबनि में ऐं नून खे मध्य पंजाब ही हथरादू ठहियलु आहे जेका SIS जे प्रोग्राम खे सॼी सूबनि जी मिल्कियत खे सेंट्रलाइज़ करे ऐं कंपनी सरकार जे हथ में ॾियणु जंहिंमें असां पंहिंजी ख़ुदमुख्तारी त विञाए वठूं पर पंहिंजी मिल्कियत ते बि मर्कज़ फ़ैसिला करे ऐं उन में गैर मुल्की ऐं मुल्की मुल्क जे सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी या करप्ट सियासतदाननि जे ख़्वाहिशुनि ऐं उन जे फ़ाइदे जे लाइ फ़ैसिला कजनि यानी आम माण्हूअ जे फ़ाइदे जे बजाए असांजी सॼी मिल्कियत ऐं वसीला उन्हनि जे मातियत रहनि असां उन जे ख़िलाफ़ु मुआज़ारे खे ऐं भरपूर तहरीक लाई ऐं उनजे सभिनी स्टेप्स खे थींदे तव्हां ॾिठो हूंदो त पोइ 3 महीननि खां वठी सिंध जी कुंड कुर्छ मां सिंध जो शऊर सिंध जी पंहिंजे नदीअ सां मुहबत पंहिंजे सिंध सां मुहबत हर प्लेटफॉर्म तां निकिरी को बि कोट शहर अहिड़ो न हो बिरादरी जंहिंमें मर्द औरतूं ॿार सॼी इन में इन्वॉल्व थी आहे पर घणा करे शहर लातालुक रहंदा आहिनि तहरीकुनि में ऐं पाणीअ जे मूवमेंट खे सम्झियो वियो त शायदि इहा सिर्फ़ु ज़राअत सां लाॻियल आहे पर हैदराबाद जा शहरी हुजनि या कराची जे शहर हुजनि उनजे ख़िलाफ़ु पोइ 3 महीननि में मरलेवार तेज़ी सां मुज़ाहिरा ऐं रैलियूं निकिरणु शुरू ऐं बेदारी मूवमेंट जेका सिंधु दरिया बचायो तहरीक भरपूर नमूने सां हलाईंदी आई आहे अञा बि हलाए ऐं आख़िरी जलसो तव्हां बदीन खां ॾिसो असांजो उमरकोट ताईं हैदराबाद खां ॾिसो सेवण खां मेहर ताईं ॾिसो या लाड़काणे खां कंबर ताईं ॾिसो या असांजो नवाबशाह खां गंबट ॾिसो जिते बि ॾिसंदो हज़ारा माण्हुनि जी पुरजोश ऐं कावड़ में जो इज़हार कंदा आहिनि उन में उन खां पोइ सिंधू दरिया बचायो मुशावरती काउंसिल ठाहीसीं पाव ॼामशोरी वारनि खे ख़बर हूंदी साफ़ उहे तंज़ीमूं जेके अकेले सिर्फ़ु कमु कनि उहे समाजी या सियासी तंज़ीमूं वकील ब्रादर डॉक्टर ब्रादर आबादगार सभिनी खे गॾे हिकिड़ी दरिया बचायो मुशावरती काउंसिल जे नाले सां ठाहीसीं उन्हनि पहिरीं मार्च हैदराबाद में कयो 19 तारीख़ ते ऐं इहो चयो त हिक ॿिए सां सहकारी रहंदासीं हिक ॿिए जी मदद कंदा रहंदासीं ऐं कुझु गॾे कंदा रहंदासीं अमली तौर ते सिंध जी नेटवर्किंग जो प्रोसेस तमामु भरपूर नमूने सां 8 महीननि में तयारु थी आयो ऐं सॼी सिंध उथी पई ख़ुशूसन उन वक़्तु उथी पई जॾहिं वकील 17 तारीख़ ते निकिता 18 तारीख़ ते धरणो आहिनि त जेको मुख़्तलिफ़ शहरनि ज़िलनि में लॻो पिए उन्हनि माण्हुनि में अॻई जोश जज़्बो मौजूदु हो पर उहो सॼो इन जुरतमंद क़दम खे साराईंदे उन्हनि सां गॾिजी ऐं पोइ तव्हां ॾिठो लखें माण्हू न सुञाणींदड़ क़यादत न गॾिजां वकील प्रोफेशनल दोस्त हुआ उन्हनि जे बि धरणनि में पर ही सॼियूं तहरीकूं मजमूई तौर ते सियासी ऐं आबादगार इन्हनि तंज़ीमुनि सॼियूं मैनेज कयूं पर वक़्त जा हुकुमरान इहो चवंदा रहिया त ख़ुदरू ऐं लीडरलेस तहरीक आहे इहो वरी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको मीडिया सेल आहे मनफ़ी शयूं फैलाईंदो आहे बाबा ॿिया खे ख़बर हुजे न हुजे पर ॼामशोरी जे साहिबनि खे भरपूर ख़बर हूंदी 8 महीननि में अक्सरियत हिते प्रेस कॉन्फ्रेंसूं थियूं हूअं त सॼी सिंध में बार काउंसिलूं या ॿियूं कंदा आहिनि उन करे असीं सभिनी तंज़ीमुनि सियासी जमायतुनि सभिनी खे कम खे साराईंदे या हिकिड़े माण्हूअ जी न पर सॼी क़ौम जी
पंहिंजे वतन सां वफ़ा ऐं पंहिंजी नदीअ सां मुहबत ऐं पंहिंजे ज़िंदगी पाणी जी ज़िंदगी आहे उनजे बचाव लाइ तहरीक हुई, जंहिं ते वक़्त जा हुकुमराननि जी हाणे महीने 2 महीननि में का अखि खुली ऐं ख़ौफ़ महसूसु कयूं ऐं पोइ पोयां पेर ऐं पोइ जेके बि प्रोपेगेंडाऊं थियूं उहो पंहिंजी जाइ ते, पर चयूं त न असीं बि जिन चयो पिए त अहिड़ी का शइ थी कान्हे उहे बि चई वेंदी आहे कैनाल न ठहणु ॾींदासीं ख़ुशूसन पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां। सो पर ख़बर पई त इहे लिखी ॾेई आया, हाणे उनजो जेको 10 ॾींहं रहियो वकीलनि जो 12 ॾींहं, उनजो हिकिड़ो मरहलो पूरो थियो आहे। उन्हनि जा 2 मुतालबा हुआ, सिंधु दरिया बचायो कमेटी जा बि 2 मुतालबा हुआ साॻा, हिकु 6 कैनाल या नवां कैनाल, 6 कैनाल ऐं नवां कैनाल उन खां वधीक ठहणु नामंज़ूर, ऐं हिकिड़ो ॿियो नुक़्तो उन लाइ ॾिनल ज़मीनूं जेके सिंध गवर्नमेंट ॾिनियूं आहिनि कंपनी सरकार खे, कंपनियुनि खे लीज़ ते, लॉन्ग टर्म लीज़ ते, इहे असांजे ईंदड़ नस्ल जी अमानत आहे या वापसि वरिती। कल्ह जेको CCI में फ़ैसिलो थियो जंहिंमें कुझु भराई थी ऐं मामला कैनालनि जा मामला पोइ ते थी, जेको यकदमि हुआ उहे वरी चयो वियो त अञा जांच पड़ताल करे सर्वेस ठाहे कमेटी ठाहे पोइ हल कंदासीं। असांखे शक न, असांखे तमामु घणो शक आहे, असांखे अञा इम्कान आहिनि 6 महीननि खां पोइ या 12 महीननि खां पोइ वरी बि ए ख़दशा कनि था, छो त कालाबाग डैम 15 साल वरी रिपीट कंदा रहिया, ईअं हीउ बि असांखे ख़दशो आहे ऐं कंदा, पर इनशाला जे कंदा इन खां वधीक मुंहुं तोड़ जवाबु सिंध जो माण्हू ॾींदो। 2 ज़मीनुनि जे मामले खे CCI एड्रेस न कयो, उन करे यकीनी तौर ते असां सिंध दरिया बचायो तहरीक जो बि नुक़्तो आहे ऐं असांजो इजलास सुभाणे मूं सॾायो आहे 30 तारीख़ ते कराची में सिंधु दरिया बचायो तहरीक जी गॾिजाणी थींदी, उन ते हिकमत अमली ठाहींदासीं। पर इहो ॿियो नुक़्तो जेको पहिरें नुक़्ते ते बि जेको आरज़ी ख़तमु थियो आहे इनखे मुस्तक़िल ख़तमु कीअं कंदासीं, उन लाइ हिकमत अमली कंदासीं। 2 जेको ज़मीनुनि जे मामले खे एड्रेस न कयो वियो आहे, न ॻाल्हायो वियो आहे उन ते, त उनखे उनजे लाइ मरलावार या तेज़ तहरीक हलाइण जी रिथा कई। उन करे असां सिंध नेशनल पार्टी मुख़्तलिफ़ हिकिड़ो त 30 अप्रैल 2025 ते कराचीअ में सिंधु दरिया बचायो तहरीक जी गॾिजाणी। 2 असां ज़मीनुनि जे मामले ते सिंध यूनाइटेड पार्टी सम्झे थी त हिन वक़्त ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो को बि जवाज़ न आहे। हिकदमि सिंध जी कैबिनेट फ़ैसिलो करे ऐं जेके ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में ज़मीनूं ॾिनल आहिनि उनखे हिकदमि कैंसिल करण जो, सभिनी खे कैंसिल करण जो ऑर्डर कयो। इहा असांजी घुर आहे। उनजे लाइ असां एहतिजाजी तहरीक हलाईंदासूं। पहिरें मरहले में 7 मई 2025 ते बदीन खां असीं रैली कढंदासूं। बदीन खां वेंदी गोलार्ची खां वेंदी अहमद राजो। उहा यूनियन काउंसिल आहे जेका हिंदुस्तान सां बि बॉर्डरिंग आहे ऐं गोलार्ची जी कुंड वारी सामूंडी पटीअ वारी यूनियन काउंसिल आहे जिते ज़मीनुनि जी अलॉटमेंट थी आहे। सिंध में अलॉटमेंट थी आहे, दादू में, वदीन में, उमरकोट, सानगढ़, खैरपुर, घोटकी ऐं ख़बर न आहे केतिरनि ज़िलनि में, पर इहे ज़ाहिर थी चुकियूं। ॿुधो तो कश्मीर में। उन करे उनजी पहिरीं निशानदेही तौर ते उते असीं जलसो कंदासूं अहमद राजो में जिते ज़मीनूं वरितियूं। उन करे असां पहिरें मरहले में वधीक असां पंहिंजे सिंध दरिया बचायो तहरीक प्लस असांजा वकील भाउ जेके अॼु घणो करे या सुभाणे असांजी मुलाक़ात थींदी जेका
क़यादत आहे, छो त असांजी मुशावरती काउंसिल में असीं पाण सां सहकारी आहियूं। इहा जॾहिं का वकीलनि जे धरणे जी कॉल हुई, सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सिंधू दरिया बचाव कई, ॿई उन सां भरपूर मुआविन जो किरदारु अदा कयोसीं। सिंध यूनाइटेड पार्टी पोइ 12 ॾींहंनि में असांजी मर्कज़ी क़यादत पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं मुस्तक़िल तौर ते कुझु न कुझु तइदाद में पंहिंजी सॼी कैंप ठाहे ऐं लाॻीती वेठी रही उन मर्कज़ सां। उन करे असां पंहिंजनि इतादियुनि सां सहकारी ऐं SUP जे प्लेटफॉर्म तां ही पहिरीं रैली कढी रहिया आहियूं। ऐं वरी जेकॾहिं सिंधू दरिया बचाव कमेटी जा सुभाणे फ़ैसिला आया त वधीक उनखे ॾिसंदासीं ऐं इनशाला हीअ तहरीक मजमूई तौर ते सिंध यूनाइटेड पार्टी 4 नुक़्तनि ते तहरीक हलाई। हिकिड़ो ज़मीन, ॿियो पाणी, टियों साहिल माना सामूंडी पटी या समुंड, ऐं वसाइल, वसील माना वसाइल माना असांजा कुदरती वसील। उन करे इन्हनि 4 नुक़्तनि खे खणी असीं फील्ड में लहूं था। असांखे ऐं माण्हुनि जी आगाही मुहिम खां वठी असीं उन्हनि खे तहरीक जो रूप ॾियणु चाहियूं था, जीअं असीं पंहिंजे वतन खे, पंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ करे सघूं ऐं तरक़ीअ जो रस्तो ॾेखारे सघूं। महिरबानी। अच्छा, अञा हिकु शइ, 10 तारीख़ ते 10/2/2025 जलसो कयो हैदराबाद। वो सिंध यूनाइटेड पार्टी की तरफ प्लेटफॉर्म इतादियुनि खां ॿुधाइनि पियो सिंध यूनाइटेड पार्टी उनजो मुख आहे, पर तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जी क़यादत सॼी 4 सूबनि मां ईंदी। पंजाब मां वञनि PTI, PMAP माना पख्तूनख्वा मिलिया कौमी पार्टी, बलोचिस्तान नेशनल पार्टी, मुत्तहिदा वहदतुल मुस्लिमीन, जमीयत उलमाए इस्लाम शेरानी ग्रुप, फजलुर रहमान ग्रुप, शेरानी ग्रुप, ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जंहिंमें मर्ज थी PTI। इन्हनि जमायतुनि जी क़यादत बलोचिस्तान, सरहद ऐं पंजाब मां ईंदी। उन्हनि खे उनखे इनवाइट कंदासूं। असांजो मौज़ू पाणी ज़मीन हूंदो, पर छो त हुनजो वसी आहे, उन में 4 सूबनि जा मामलनि खे बि एड्रेस कयो वेंदो। ऐं आइन खां मावराए आइन जेके पोयनि 3 सालनि में क़दम खयां विया आहिनि, उन्हनि खे वापसि कराइनि, साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन कराइनि, छो त जाली इलेक्शन ऐं जेका मुल्क जो सौदो कयल आहे इन जो ख़ात्मो ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराइण जी घुर करणु, इहे सभु उहे एजेंडा हूंदियूं जिन जो इब्तिदा संदूक अदा कई। महिरबानी। CCI जो जेको इजलास थियो